नाज़िम नवाब शाह भरसां 100 साल पुरानी सरकारी गोठ गुलाम रसूल शाह ते बासर वडेरे जे कब्ज़े ख़िलाफ़ कोठाणा सरापा एहतजाज पड़ियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था तालिब हुसैन रिंद जी हीअ रिपोर्ट। जी मां नवाब शाह भरसां गोठ गुलाम रसूल शाह ते मौजूद आहियां, जिते जेको 100 साल पुराणो है सरकारी गोठ है। उते नवाब शाह जा कुछ शाह सैयद बिरादर जा माण्हू पुलिस गॾिजी उन गोठ खाली कराए पुलिस जेका हथियार बंद के वठी आया लठन सां खणी उन तशद्दुद कयो। अचो त तव्हांजे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयो, उन बारे सां छा चवणु? डंडा आया तशद्दुद कयो। मुंहिंजी उमर अली हुसैन जो कमदार है ऐं मुंहिंजी घरवारी के धिकारी ॿाहिरि कढियो अथनि, अंदरि वेठा मुंहिंजो घर जो सामान भागो अथनि। पुलिस इन जे करे आई त वागोट सरकारी आहे, तूं हितां खां लॾ। आई साईं अली हुसैन असांखे ॿ रुपया ॾिना आहिनि ऐं तुंहिंजी कोन ॿुधंदासीं। मूं वटि कोर्ट प्रोटेक्शन बि आहे, कोर्ट प्रोटेक्शन बि कोन था ॿुधनि बाबा। हीअ जहिड़ो हींअर 70 माण्हू हुननि जो वेठो आहे परियां में। मुझे घर के पासे में सॼो घेरो लगो पियो आहे। मां दर खोलियो, मूंखे मारियो अची हिन उमर मारे मूंखे ॾाढा धिका ॾी, मूंखे घर मां कढियईं। पोइ मां रोई वियमि हली पुलिस जे थाने ते। मां चयो मुंहिंजे प्यार कटियो, मुंहिंजा जीतड़ा आहिनि, मासूमड़ा आहिनि, मुंहिंजा रोइनि पिया। मुंहिंजो केरु कोन्हे को, मूंखे 9 बचड़ा आहिनि, मुंहिंजो कंहिंजो सहारो कोन्हे को। मां जती मां मुंहिंजा बचा महिनत साईं वटि 4 लाख रुपया पिया आहिनि, हिसाब कंदा ॼण। वरी असां ग़रीबनि जे मथां एॾो ज़ुल्म कनि था, टपड़ खणाइनि था, पुलिसूं वठी अचनि था, टपड़ ॿाहिरि भॻा अथनि, तोड़ फोड़ ॾाढी कई अथनि ग़रीब जी। सिरूं भितर कोट टिपिया, खटूं उछलियूं, हंध उछलियूं, नंढड़नि ॿारनि खे कुटियूं, ॿाहिरि उछलायूं। पोइ असां हंगामो ठाहियो, माण्हू गॾु कया, पोइ माण्हू असांजे वरी विया, पोइ माण्हू असांखे छॾायूं। ही विया हलिया, असांखे पुलिस जी तंग कयो, अली हसन हुसैन जे माण्हुनि असांखे तंग कयो। कोडरूं कुहाड़ियूं खणा रंभा पिया आहिनि, दर पिया भञनि। जी तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, चवनि था 100 साल खां पुराणो असांजो ॻोठ आहे, क़दीम ॻोठ आहे, असां हिते रहाइश पज़ीर आहियूं। हीअ जेके बासरनि जा जेके कमदार आहिनि, उमर जेको आहे घर में पुलिस वठी घर में घिड़ी असांजे तशद्दुद कयो, असांजे घर में वेही रहिया। इन्हनि SSP नवाब शाह ऐं ज़रदारी हाउस ऐं हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त हीअ जेका घर आहिनि असांजा 100 साल पुराणा, असां हिते वेठल असां सां इंसाफ़ कयो। कैमरा फैदन सां गॾु तालिब हुसैन रिंद SS न्यूज़।